अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। कराची में अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त एड मिनिस्टर कराची मुर्तज़ा वाब पारां पाण खे आइसोलेट करण जो फ़ैसिलो कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं कोरोना जूं अलामतूं महसूस थियूं आहिनि। अलामतूं बाद कोरोना टेस्ट ऐं पाण खे आइसोलेट करण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची में अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त एड मिनिस्टर कराची मुर्तज़ा वाब पारां पाण खे आइसोलेट करण जो फ़ैसिलो कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं कोरोना जूं अलामतूं महसूस थियूं आहिनि। अलामतूं बाद कोरोना टेस्ट ऐं पाण खे आइसोलेट करण जो फ़ैसिलो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।